मोरो मशहूर अदीब, दानिश्वर लेखक, साहिब किताब, तालीमी माहिर, बियाबाक, साफ़ी, साकिब, जज ऐं समाज सुधारक कामरेड ताज मोहम्मद अबड़ो जी नेशनल प्रेस क्लब रजिस्टर्ड मोरो जी ऑफिस में 96वीं सालगिरह वॾी मल्हाई वई। सालगिरह तकरीब में मेहरान डिग्री कॉलेज जे प्रिंसिपल प्रोफेसर मोहम्मद सुलेमान सियाल, कानूनदान, लेखक ऐं नेशनल प्रेस क्लब मोरो जे कानूनी मददगार एडवोकेट अमर इम्तियाज़ मेमन, एक्स जज अली गुल खासकेली ऐं साफ़ी उस्ताद अली शेर डेपर ऐं ॿियनि शिरकत कई। सालगिरह तकरीब में मुक़र्रिरीन कामरेड ताज मोहम्मद अबड़ो जी ज़िंदगी ते रोशनी विझंदे ऐं ख़ूबसूरत लफ़्ज़नि जी भेटा पेश कंदे चयो त कामरेड ताज मोहम्मद अबड़ो बियाबाक साफ़ी हुयो। हुन पंहिंजे कलम सां केतिरनि ई ग़रीबनि ऐं बेपोच माण्हुनि जा मसला हल कराया। जश्न आज़ादी जे पुरमसरत मौक़े ते ऐं मुबारकबाद जे इश्तिहारनि जी बुकिंग जारी आहे। राब्तो कंदा 0308316188। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।